बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अचो त वीचारियूं में मां आहियां जो मेज़बान जावेद उस्मान बिजरानी। असां सां शरीक गुफ्तगू आहिनि जमात इस्लामी पाकिस्तान जा मरकज़ी अॻवान मौलाना असदुल्ला भुट्टो साहब। असीं साइजन खां जेकी मुल्क जी मौजूदा सूरत हाल आहे उन ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं जेको सिंध में बदअमनी जी लहर आहे उन ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं जेको अॼु ताज़ो नेब जेको आहे नेब तरफ़ां इहो अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ खे गिरफ़्तार कयो आहे उन हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। ऐं ॿियो जेको ताज़ो कुझु ॾींहं पहिरियां APC घुराई वई मुख़्तलिफ़ जमातुनि तरफ़ां उन में जमात इस्लामी जेका शिरकत न कई उन हवाले सां बि साईंजन सां गुफ़्तगू कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। असदुल्ला साहब, सभ खां पहिरियों ॿुधाइजो जेको मुख़्तलिफ़ जमातुनि तरफ़ां APC घुराई वई हुई जेको आहे पीपल्स पार्टी जी अॻुवाणी में उन में जमात इस्लामी जेको आहे शिरकत न कई। जमात इस्लामी जेके जेको आहे अमीर मौलाना सिराजुल हक़ साहब तरफ़ां जेको आहे साफ़ इनकार कयो वियो त असां हिन APC में शिरकत न कंदासीं। उनजो मक़सदु थोरो बयानु कजो त कहिड़े हवाले सां जमात इस्लामी तरफ़ां शिरकत न कई वई। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असल में असां हिन मुल्क में पीपल्स पार्टी जी हुकूमत बि ॾिठी आहे, मुस्लिम लीग नून जी हुकूमत बि ॾिठी आहे ऐं हाणे जेका हीअ PTI जी हुकूमत आहे इहा बि ॾिठी आहे। असां इन के नज़र सां टई जेके हुकूमतूं आहिनि उन्हनि में सवाइ कुझु चहिरनि जे तब्दीली जे ॿी का तब्दीली कोन्हे का ऐं मुल्क जे अंदरि जेके अवामी मसाइल आहिनि उहे उअं ई आहिनि। करप्शन जो मामिलो उअं ई आहे, अमेरिका जी मुदाख़लत उअं ई आहे साॻी आहे। अहिड़े नमूने सां पॉलिसियुनि में हिकिड़ी यकसानियत आहे। तंहिं करे असां इहो सम्झूं था त असां इन्हनि सां गॾिजी करे सियासत करण जे बजाए अवाम सां गॾिजी करे सियासत कयूं ताकी हिते अवामी मसाइल जेके आहिनि उनखे हल करे सघूं ऐं अवाम जा जेको हिन वक़्तु परेशानी आहे महांगाई बेरोज़गारी उन में कोई असां उन जे लाइ को तरियाक पैदा करे सघूं। छाकाणि त महांगाई बेरोज़गारी जे ख़िलाफ़ु हिन वक़्त ताईं जेका 2 सालनि जे अंदरि हिन हुकूमत जी महांगाई थी आहे उहा चोट चढ़ी वई आहे ऐं माण्हूअ जो 2 वक़्तनि जी मानी मुश्किल थी वई आहे। अच्छा, ताज़ो शहबाज़ शरीफ़ जी गिरफ़्तारी थी आहे, इन हवाले सां अवां छा चवणु चाहींदुसि? मां उनजे लाइ सम्झां थो त हाणे इहा सही न आहे। इन करे त शहबाज़ शरीफ़ गिरफ़्तार उन माण्हू खे कबो आहे जंहिंजे अदालत में पेश थियण जो अंदाज़ो हुजे त पेश न थींदो। तंहिं करे हमेशह हू पहिरीं पेश थींदा रहिया आहिनि, आईंदा पेश थींदा रहंदा। हिकिड़ो असांजे अपोज़िशन जो लीडर आहे उहो जेको आहे मुतबादिल वज़ीर अज़म हूंदो आहे, उन जे मथां जेकॾहिं कुझु इल्ज़ामात आहिनि त मुक़दमो ज़रूरु हलणु खपे, इन्वेस्टिगेशन ज़रूरु थियणु खपे। लेकिन इन तरह सां जेको आहे उनखे गिरफ़्तार करे ऐं उनखे जेको आहे जेलनि में विझी करे मां सम्झां थो त इहो सियासी इंतकाम जी इन में बू अचे थी। अच्छा, जेको इहो असांजी भारत में वाक़ियो थियो आहे हिंदू बिरादरी जे 11 माण्हुनि जे क़त्ल जो, उन जे ख़िलाफ़ु हिंदू बिरादरी पाकिस्तान जी हिंदू बिरादरी तरफ़ां हिकु वॾो क़ाफ़िलो कढी करे इस्लामाबाद ॾे लॉन्ग मार्च बि कयो। इन हवाले सां जमात इस्लामी जो कहिड़ो मौक़िफ़ आहे? असां उनजी शदीद मज़म्मत कयूं था। हिंदू असांजा भाइर आहिनि, पाकिस्तानी आहिनि ऐं एतिरा ई सुठा पाकिस्तानी आहिनि जेतिरा ॿिया मां या ॿियो कोई पाकिस्तानी सुठो पाकिस्तानी आहे। इन करे मां सम्झां थो त उन्हनि जो क़त्ल जेको आहे इहो पाकिस्तानी असांजे भाइरनि जो क़त्ल आहे। असां उनजी सख़्तु मज़म्मत कयूं था ऐं उनजे हवाले सां राजस्थान में बिना कंहिं सबब जे पुरइसरार अंदाज़ में जेको उनजो क़त्ल आहे उनजी तहक़ीक़ात बि थियणु खपे ऐं उनजा मुजरिम बि गिरफ़्तार थियणु खपनि। हिन वक़्त ताईं ख़ुदि हिंदू बिरादरी बि वॾो एहतिजाज कयो आहे, असां उनखे सपोर्ट कयो आहे। मां सम्झां थो त हुकूमत जी जेका हिन वक़्त ताईं जेका इन हवाले सां पॉलिसी रही आहे उहा अफ़सोसनाक आहे। इन करे मां इमरान ख़ान साहब खां मुतालबो कंदुमि त उहो भारत सां सफ़ारती सतह ते सख़्तु मौक़िफ़ अख़्तियार करे ऐं भारत सां जेको आहे उहो नरम रवैये जे बजाए सख़्तु रवैयो अख़्तियार कयो वञे जेसीं ताईं उहे असांजे उन्हनि हिंदू भाइरनि जे कातिलनि खे गिरफ़्तार करे ऐं उनखे कैफ़र किरदार ते नथा। अच्छा, तव्हां हिन वक़्तु सिंध जे दौरे ते बि आहियो, हिन वक़्तु तव्हां सिंध में मौजूदु आहियो, उत्तर सिंध में काफ़ी हिकिड़ी टाइम खां वठी उत्तर सिंध में ख़ासि करे बदअमनी जी लहर आहे, इन हवाले सां अवां जो छा चवणु आहे? मां सम्झां थो तमामु अफ़सोसनाक आहे। हिते पुलिस मौजूदु ऐं रेंजर्स मौजूदु, कानून नाफ़िज़ करण वारा इदारा मौजूदु
उन बावजूद जेको आहे जंहिं तरीक़े सां फुर लुट थी रही आहे, जहिड़े नमूने सां रोड रॉबरी थी रही आहे, जहिड़े नमूने सां शहरनि में ऐं ॻोठनि में बदअमनी आहे, तमामु अफ़सोसनाक आहे। इन करे मां मुतालबो कंदुमि त उन जे लाइ सख़्तु इक़दाम कया वञनि ऐं इन लाइ जेको आहे वज़ीर आला खे पंहिंजी तरफ़ां ज़ाती दिलचस्पी वठी इन अमन क़ाइमु करण लाइ कमु करणु खपे। मौलाना असदुल्ला भुट्टो साहब JTN वेब न्यूज़ खे टाइम ॾियण